जे साम्हूं को बि उहिदेदार उन विंदे उहिदे ते न बीठो ऐं उनखे मुतफ़िक़ा तौर ते असां पंहिंजो औरत जॉइंट सेक्रेटरीअ ते दोस्तनि मुंतख़ब कयो। उमेद आहे त असां सच गॾिजी कमु कंदासीं। वॾे में वॾी असां ते जेको थोरो आहे ऐं अहसान आहे सिंधी अदबी संगत खे बचाइण जी जेका आख़िरी उमेद हुई उन उमेद जो किरणो साईं असांजो निहायती क़ाबिल एतिराम साईं सलेमान ताहिरी साहब है निहायती असांजो प्यारो भाउ जेको सिंधियुनि हिन इलेक्शन कमेटी चूंड जो सेक्रेटरी पारस हमीद है निहायती क़ाबिल एतिराम असांजी भेण देव गुलामाणी है। इन्हनि सिंधियत जी संगत खे हक़ वियो आहे सच वियो आहे जेके हिननि ते ॾुखिया वक़्तु आया जेके हिननि ते जुल्हियूं थियूं जेका हिनखे तकलीफ़ ॾिनी वई जेको बि चए कारनर तां हिननि खे पथर हयो वियो ऐं जेतिरो बि हिननि ते ज़ोर बार विधो त इस्तीफ़ाऊं ॾेई वञो जान छॾे वञो पर ही साबित क़दम बीठा रहिया ऐं मूं मशहूरु आहे हिननि सिंधियत जी संगत मुद्दे या के शख़्स ते को फ़र्क़ु एहसान न कयो आहे। तारीख़ इतिहास ज़रूरु यादि कंदो सलेमान तारी के तारीख़ इतिहास ज़रूरु यादि कंदो असांजे पारस हमीद के सिंधियत जी संगत जो इतिहास ज़रूरु यादि कंदो असांजी भेण देव गुलामाणी के जिन सिंधियत जी संगत खे नओं रूप ॾिनो आहे नई ज़िंदगी ॾिनी आहे जिन उनखे बचाए वरितो आहे टुकरनि खण खां बचाए वरितो आहे असां उनजा मेहरबानी सभी जी दोस्तन की खास मेहरबानी नाला खड़ी अजारी साहब मैडम सेव गुलामाणी है पाल नबी साहब की खास मेहरबानी जिन शफाफ गैर जानकार ये इंश्योर है गुजर 6 महीने खां वठी प्रोसेस कई केतरी तकलीफ के बावजूद के इस ताईं पहुचायो ऐं ये पाजे दौर जी ॾाढी मुफ़रत कलेक्शन आहे जंहिंमें कई दूरियूं हटंदड़ ऐं हाराईंदड़ दूरियूं बिछियूं आहिनि मां सां मुतफ़िक़ आहियां ये जीत आहे हार पैदलनि ताईं ईंदी आहे ऐं पैदल खां पोइ असांजे अदबी सेंटर में के बि हुकुम असां हिन जेके नतीजा आया नतीजनि खे जमहूरी साहब खे तस्लीम कयूं था ऐं उन खां पोइ असां सभिनी दोस्तनि खे ख़ासि तौर ते कयूं था त ईंदड़ इलेक्शन में असांजी का रवायत विधी आहे त इलेक्शन में उम्मीदवार खे केरु न सघिजे साम्हूं नवां माण्हू अचनि। असां कोशिशि कईसीं ईंदड़ दफ़े वरी नवां माण्हू अचनि ऐं कोशिशि कनि त के बि माण्हू खे हिकिड़ो दफ़ो मुसलसिल नज़र रखनि। जमहूरी अमल आहे पर घटि में घटि माण्हुनि खे इहा इजाज़त हुजे जमहूरी अमल जी त उहो हुनजो हिसो वठे अहमद सोलंकी खे वाकई जस हुजे जीअं हिन मुसलसिल सॼे प्रोसेस खे फेस कयो ऐं हेसि ताईं पहुचायो ऐं गुज़िरियल मुहर्रम दौर खे मुंहुं ॾिनो ऐं पंहिंजी कोर्ट जे फ़ैसिले खे हिन फॉलो कंदे इलेक्शन कराई जमहूरी दास से गिर चुकी आहे ऐं वाकई इन्हनि सभिनी दोस्तनि जो थोरो आहे हिन ख़ासि खे जिन कारकर्दगी जे सवाल जे बावजूद बि दोस्तनि ते इतमाद कयो आहे ऐं हिनखे वरी चूंडियो आहे।